नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ सां शेयर कंदासीं। शिकारपुर खां पुलिस पारां पंजाब वासी 2 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे। हमासा ख़बर शेयर कई पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। नारोवाल ज़िले के रहवासी मोहम्मद सलमान अमीन ऐं मोहम्मद नौमान भट्टी के बचायो वियो आहे। गुझ इतला ते फैज़ुल आड़े वटि कार्रवाई करे 2 ॼणनि खे बाज़ियाब अगवा खां बचायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। हमासा ख़बर शेयर कई पिया। शिकारपुर में पुलिस पारां पंजाब वासी 2 ॼणनि खे अगवा खां बचाइण जी दावा कई वई आहे। नारोवाल ज़िले के रहवासी मोहम्मद सलमान अमीन ऐं मोहम्मद नौमान भट्टी के बचायो वियो आहे। गुझ इतला ते फैज़ुल आड़े वटि कार्रवाई करे 2 ॼणनि खे अगवा खां बचायो वियो आहे। पुलिस पारां पंजाब वासी 2 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे। अवांखे अपडेट कयूं। ब्रेकिंग न्यूज़ है। शिकारपुर में गुझ इतला ते फैज़ुल आड़े वटि कार्रवाई करे 2 ॼणनि खे अगवा खां बचायो वियो आहे। शिकारपुर पुलिस पारां पंजाब वासी 2 ॼणनि खे अगवा थियण खां बचाइण जी दावा कई वई आहे।